जूंगल खां ख़बर मां शेयर कंदा हलूं त जूंगल में पुलिस जी रहसन जे ढोरे में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते चढ़ाई 5 शख़्स गिरफ़्तार किया विया आहिनि। बी सेक्शन पुलिस रहसन जे ढोरे में चढ़ाई करे ॾोहारियुनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि। शक जी बुनियाद ते गिरफ़्तार थियलनि में नूर हसन बंगलानी, अला रखियो, मस्ती बाबू बंगलानी ऐं ॿिया शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे, पुलिस जो इहो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं त धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल कादिर पहोर इन वटां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़बर जे हवाले सां अवांखे आगाह करे रहिया आहियूं जूंगल खां त पुलिस जे रहसन जे ढोरे में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते चढ़ाई 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बी सेक्शन पुलिस रहसन जे ढोरे में चढ़ाई करे ॾोहारियुनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि। शक जी बुनियाद ते गिरफ़्तार थियलनि में नूर हसन बंगलानी, अला रखियो, मस्ती बाबू बंगलानी ऐं ॿिया शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। एक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। जूंगल पुलिस जी रहसन जे ढोरे में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते चढ़ाई 5 शकी गिरफ़्तार। बी सेक्शन पुलिस रहसन जे ढोरे में चढ़ाई करे ॾोहारियुनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि। शक जी बुनियाद ते गिरफ़्तार थियलनि में नूर हसन बंगलानी, अला रखियो, मस्ती बाबू बंगलानी ऐं ॿिया शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। इन हवाले से नाज़रीन को ॻाल्हि ॿोल कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल कादिर पहोड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल कादिर, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, जंगल भरसा रहसन की धोरी में यूसुफ बंगलानी की फरियाद से बी सेक्शन पुलिस अलीपुर चौलानी की अगवानी में मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल ॾोहारियुनि की गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई वई आहे, जंहिंमें ॾोहारियुनि जे घरनि खे ॿाहिरि ॾेई साड़ियो वियो आहे। जॾहिं त नूर हसन बंगलानी, अला रखियो बंगलानी समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बी सेक्शन पुलिस मौजूदु जवाबदार खां वधीक जांच कयूं पिया। जेके जवाबदार ॾोहनि में मुलविस निकिता उन्हनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।